गुला जो लौंग सो बेहतरीन हो ज़बरदस्त ऐं हिननि जो नालो मूंखे असुलु ख़बर अथव कोन ईंदो आहे हिननि जो नालो बसि लौंग माना दिलो दिमाग़ ते हूंदो आहे अॻे जेके हूंदा हुआसीं न त पोइ उहो ड्रामे जे लाइ जुनून सां ॾिसंदा हुआसीं पोइ उहो जेको हिननि जो हूंदो हुओ कैरेक्टर उहो दिमाग़ में वेही वेंदो हुओ सो असुलु नालो असांखे ख़बर कंहिंजी बि कोन अथव अञा ताईं बि इहा ॻाल्हि अथव हक़ीक़त आहे सो नालो तव्हां पाण ॿुधायो हाणे जीअं मैडम चयो त जेको आहे लौंग जो कैरेक्टर ज़ाहिर लौंग जो कैरेक्टर एॾो त हिट थियो जो उन खां पोइ माण्हू मुंहिंजो जेको असुलु नालो आहे मंज़ूर दानिश त माण्हुनि खे अॼु बि माना यादि न आहे लौंग जे ई नाले सां सुञाणंदा आहिनि ऐं लौंग जे नाले सां ई मुंहिंजो जेको सभु ख़बर अथव लौंग जो आहे हुन ड्रामो असांजो विसारियल वाटो हो शमशेल हेतिरी राइटर मरहूम इकबाल सैद अंसारी PTV जो प्रोड्यूसर उहो डायरेक्टर टिनि माण्हुनि जा नाला हुआ उते जनरल मैनेजर हुन वक़्तु मरहूम अब्दुल करीम बलोच साहब हुते सिलेक्शन थींदी त भाई हिन कैरेक्टर में कंहिंखे रखियो कॉमेडी कैरेक्टर ज़बरदस्त क़िस्म जो मरहूम मलक वनक हो मरहूम नतीम उन जो नालो मुंहिंजी फेवर में वोट आया त भई हींअर यंग में जेको आहे मंज़ूर दानिश बहितरीनु ज़बरदस्त कॉमेडियन आर्टिस्ट ऐं हूअं आउं त कॉमेडी में कोन आयुसि मूंखे आउं संजीदा माना हीरो में आयुसि हीरो खां पोइ हुननि वरी जेको आहे विसाल वाटू में मूंखे लौंग जो कैरेक्टर मिलियो लौंग पटाखी में हुनजी ख़ूबी इहा हुई मैडम त हुनजो गेटअप मूं पाण कयो मुछूं जेके आहिनि उहे बि वाटर माना मेकअप मां मूं पाण लॻायूं हुनजो हिकिड़ी बाह जो मथे हिकिड़ो पाद हेठि हिकिड़ो ईअं माना न सॼो हुनखे कार्टून ठाहे पोइ जॾहिं हिननि मूंखे टाइटल जो ठहियो पियो त हुन में डी स्टूडियो में घुरायो शहबाज़ अहमद मेमण मैडम शहनाज़ भट्टी अनवर सोलगी मुनीर पठाण सभु जॾहिं मूंखे हुननि जो स्टूडियो में जॾहिं ॾिठो सभिनी आर्टिस्ट इकबाल सईद अंसारी प्रोड्यूसर ॾिसो त उते लाफ्टर शुरू थी विया नजमा काविस मूं सां घणो कमु कयो आहे फरहा बलोच उहा रोशन तारा में होस्ट हूंदी उन जे लाइ हिते आयो इकबाल सईद अंसारी त हीअ आर्टिस्ट का सुठी ज़ुबैदा कॉलेज में वियासीं मूं हुनखे सजेशन ॾिनी ऐं बि डायरेक्टर हुन वक़्तु मूं सजेशन ॾिनी इकबाल सईद अंसारी खे त फरहा बलोच हिकु वॉइस जेका आवाज़ु चेंज करे जेको मर्दानो थी ॻाल्हाए न ऐं खपे बि उहो कैरेक्टर त उहा ई बेस्ट आर्टिस्ट आहे यार नई आहे रोशन तारा जो होस्टल में नई आहे त छा थी थियो पढ़ियल लिखियल आहे टैलेंट आहे हुन में ख़ूबसूरत छोकिरी आहे पोइ हुन मुंहिंजी सजेशन खे क़बूल कयो फरहा बलोच नजमा काविस नंढिला खां वठी स्टेट ड्रामा मूं सां गॾु कया मुंहिंजी हीरोइन बि रही ऐं मुंहिंजी डायरेक्शन बि कमु घणो कयो बहरहाल उहो लौंग जो कैरेक्टर हिट थी वियो उतां खां पोइ मरहूम अनवर सोलंगी अब्दुल करीम बलोच साहब जनरल मैनेजर हुनखे शिकायत कई सर हीउ जेको मंज़ूर दानिश आहे तव्हांखे त ख़बर आहे उहो पाण डायरेक्टर आर्टिस्ट नाले वारो हाणे उहो कैरेक्टर हुनजो एॾो हिट थियो आहे जो माण्हू उहो अचे थो त माण्हू खिलनि था लोंग लोंग पई थी पए असां त माना जेको आहे स्क्रीन ते ज़ाहिर ई कोन था थियूं असांखे त माना इमेज ई कान्हे असांजो कैरेक्टर वाश थी बलोच साहिबु चयो न हुन कैरेक्टर हिट थियो आहे पोइ हिनखे शमशेद हेतिरी साहिब खे बलोच साहिबु चयो यार हुनखे मंज़ूर दानिश खे थोरो घटायो छो ड्रामो सॼो कॉमेडी ठही वियो आहे माण्हू हिट थी वियो आहे हाणे माण्हू हुनखे लौंग खे ॾिसनि था ॿिए खे ॾिसनि कोन था पोइ मूं हुन चयो त सर शमशेद साहिबु ज़िदी हूंदो उहो त हिकिड़ो अदीब माण्हू शाइर बि हुओ अदीब बि वॾो राइटर हुन चयो न बाबा हिट थियो आहे मुंहिंजो कैरेक्टर अञा हिनखे वधीक लिखंदुमि घटाईंदुसि बहरहाल ड्रामो हिट थी वियो आहे लौंग जे नाले सां अञा वाह जो ड्रामो शायदि पसीराई तव्हांखे नई ड्रामे में त लौंग में मुंहिंजा ॿ ड्रामा हिट थिया आहिनि न हिकिड़ो ॿियो बाख ड्रामो बाख में लौंग मोलू सचो मुर्शिद पटेल इहे सभु सीनियर आर्टिस्ट जेके हुआ उहे हुआ उन में वरी लौंग जो कैरेक्टर हो जेको पटेल जो पुटेल हुजे पालियो लावासो माउ पीउ मरी त पालियो आहे वास्तर ईंदो आहे त उन सां ई गॾु माना लौंग सां ई मोलू बि जेकॾहिं हुन खां डिॼंदो आहे लाराईंदो आहे या साबू उहो चवंदा आहिनि त भई लोंगड़ो वञे लाहूत त पोइ मास्तर खे मारियूं कुटियूंसि त हीअ निकिरे न त असांजा ॿार थो ख़राबु करे जेका ॿार पढ़ी पिया त ॿकिरियूं केरु चारींदो सब्जेक्ट मैसेज वारो उन में बि अलाह ताला वज़ीर जी इज़त ॾिनी हेसि ताईं केतिरा ड्रामा कया आहिनि हेसि ताईं जॾहिं मूंखे PTV तां इंटरव्यू वठंदा त हेसि ताईं केतिरा ड्रामा कया त मूं त लातादाद ड्रामा जंहिंमें चिटो रसचस टैग टाइम रोशन तारा नई टही ऐं ॿिया जेके CS ड्रामा मिल्कियत दॿण अलाए केॾा ड्रामा नाटक रंग जा ॿिया ड्रामा
तमामु घणा उन खां पोइ वरी जीअं KTN सिंध TV आई उन्हनि खे ख़बर आहे त ईस्ट ड्रामनि जो बि डायरेक्टर आहे PTV त उहे उन्हनि खे डायरेक्टर रखंदा हुआ प्रोड्यूसर जेको उन्हनि जा एम्प्लॉई हूंदा हुआ की असां वरी ॿुधो KTN आहे त KTN खां सिंध TV ते असां शुरूआति कईसीं डायरेक्शन खां हाणे आउं सोप सीरियलूं कंदो आहियां 300 400 किस्तूं पाण एक्टिंग कंदो आहियां उहो चवंदा आहिनि डायरेक्शन जी हाणे एक्टिंग खां सफ़ा परे घटि कंदो आहियां जॾहिं तंग कंदा आहिनि त भई माना कंपनी वारनि मार्केटिंग जी ख़्वाहिश आहे त लूंग जो करे रखो लूंग पोइ आउं कंदो आहियां त डायरेक्शन कंदो आहियां एक्टिंग कंदो हरियाणी ड्रामो मुंहिंजो हो 350 किस्तूं हरियाणी जेको क्लास ड्रामो अॼु माण्हुनि खे बाक़ाइदा नक्श थी वियो हुन वक़्त में KTN ते थींदा सोप सीरियल डॉक्टर अब्दुल करीम राजपूत साहब अॼु साहब तव्हां खे जॾहिं KTN सां मुक़ाबिलो करिणो आहे तव्हां बि सोप सीरियल ठाहियो त टकराव थिए त मज़ो अचे न हाणे 26 किस्तूं 13 किस्तूं ईअं गुज़री थियूं आहिनि ख़बर ई कोन थी पए हुते डेली हिकिड़ी किस्त थी हले 8 ॾींहंनि में 8 किस्तूं मथां त अञा हुन में हलंदो हुननि रिकॉर्ड ड्रामो हुनजो त उन खां पोइ जेको आहे माना हुननि मूंखे इज़त ॾिनी मालिकनि सजेशन मुंहिंजी क़बूल कयनि हरियाणी त हिन खां 500 किस्तुनि जो चयोसीं 1000 किस्तुनि पर राइटर मरहूम लोंगशिक साहिबु गुज़ारियो वीचारो बीमार थी वियो पोइ घटि लिखी थो सघे पोइ मूं हुनखे चयो त हाणे हिन में हिनखे ख़तमु कयो 300 350 किस्तुनि हुन खां पोइ वरी ॿी था सोप मसल मां कंदो ई सोप आहियां 13 26 52 न कंदो जेतिरियूं बि कयूं उहो क्लास जूं सुपर कमर्शियल जे हिसाब सां रिकॉर्ड करोड़ में घणा दॿण ॿिया इलाही ड्रामा मुंहिंजा दुश्मन आहे दुआ आहे ऐं मूं वरी जेको कल्चरली ड्रामो जेको कयो न शांति थर ते उहो मूं हुन में इहो कमाल कयो त मूं जेको आहे उन्हनि खे ज़बान जेका आहे ठाटकी मारवाड़ी ऐं सिंधी ॻाल्हाई कोली हुआ उहे ॻाल्हाइनि पिया जेको आहे न मारवाड़ी में ढाटकी में ऐं सिंधी जेके आहिनि उहे वरी थरी ॿोली ढाटकी उहो ड्रामो रिकॉर्ड पोइ अहिड़ा माण्हू ॻोल्हींदा किथां अहिड़ी माण्हुनि जा पंहिंजा ई ॻाल्हाए हिननि ॻाल्हायो मुराद हो वॾा आर्टिस्ट शहबाज दुरानी माण्हू वॾा आर्टिस्ट आहे हुन में इहो लैंग्वेज ऐं संजीला जसकाणी उहा मेनी रोनी इस्माइल चांडियो वॾी कास्ट हुई उन्हनि ते महिनत मूं ॾाढी कई मतिलबु उन्हनि खे जेको सिंधी में ॾींदो हुउसि वञी उन्हनि खे उहो मूंखे हुते लेक्चरार हूंदा हुआ मारवाड़ी हूंदा पोइ उहे मूंखे वरी सिंधी हुन में ट्रांसलेट कंदा हुआ ढाटकी में मारवाड़ी में ऐं सिंधी ॿोली हुते थर जी माना हुननि जो जेको ॻोल्हनि जो हूंदो त भेण खे छा चवंदा बहना पीउ खे बापू माउ खे माऊ ही वर्ड जेकी माना ऐं ॿियो हुननि जो मूं ॾेखारियो त वञनि थियूं मंदर में त मंदर में जेको आहे वञी रोए थी जेको आहे पंहिंजे भॻवान खे यादि थी करे उहो जॾहिं मंदर में वेंदो हुउसि त सभु जेके बि दीवान हूंदा हुआ ओॾी प्ले में साल पूरे पढ़ो त आउं उन्हनि खे पेरनि ते करे पिताजी नमस्ते माताजी उहो चवंदा तव्हां असांजा बाबा किथे जो दीवानी ऐं उन्हनि खे चई मज़ाक में चई छॾियो आउं जेको आहे मिठी जो दीवान आहियां हा ॾाढो ख़ुशि थींदा ॾाढो प्यारु कंदा पोइ ख़बर पई त हीअ 30 अदाकार लोंग अथव पोइ बाज़ारि में वेंदो पोइ मूंखे जेको आहे उते जेको ॾाढो मोहबत कंदा ॾाढी प्यारु कंदा लौंग में त तव्हांजी आवाज़ बि चेंज हुई इलाही मूंखे छेड़ियो था त मां लौंग पुटु असांखे ॿुधाए हूंदो गुलां जो हूंदो धुबण हूंदी वाई बि ऐं उहो मुंहुं बि तव्हां अहिड़ो ठाहींदा हुयो इहो मुछूं ईअं थी वेंदियूं आहिनि अजीब तव्हांखे ॿ टे जुमिला घुंघारे ॿुधायांव थो अरे लौंग पोटा खीसे में आऊं खणियो पियो हलां अरे लौंग पोटा खीसे में आऊं खणियो पियो हलां गुला आई घर में आऊं ईअं पियो रुलां आऊं ईअं पियो रुलां अरे लौंग पोटा खीसे में आऊं खणियो पियो हलां गुल गुल गुला 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 हा इहो असांजो लौंग हो न ख़ुशी थी ॾाढी ऐं मूं शुरूआति जेका हुई न उहा मूं ड्रामनि हीरो मां हीरो खां कई मूंखे खणी आहे त भई त हाणे आर्टिस्ट पाण स्टेट ड्रामनि जो डायरेक्टर बि आहे बचपन खां रेडियो हीअ हर कैरेक्टर करे सघे थो पोइ वरी मूंखे जेको आहे न
रसियस हलियो टक टाइम हलियो मुंहिंजो उस्ताद मंजूकरी साहब आहे टे चिटो हलियो रिकॉर्ड थोरो ड्रामो थिया हुन में मज़ा आई ज़ुबान ड्रामे में ऐं हिन में मिल्कियत ड्रामे में गज़ल जेका आई मुंहिंजी मंगेतर हुई मुंहिंजे फुफो सलादीन तुनो जो फुफी सकीना समूथी उन्हनि जो सकीना समीन भाउ जेको आहे नरसोनी उन जो पुटु मुंहिंजी मंगेतर वरी नवाज़ बलोच जो वरी पोटो उहो वरी गज़ल हिकिड़े सां मोहबत कंदा उहो चाहींदो त मां पंहिंजे पोटे खे माना पहिरियों जेका उहा ॾियां हीअ चवंदा त माना जेको मुंहिंजो पीउ ऐं मुंहिंजी पुफी असां पंहिंजे असरम खे माना मुंहिंजो नालो असरम हुओ असरम पंहिंजे भाइटे खे ॾींदुमि हुनखे सलादीन तुंहिंजो हुनजो मुड़ुसु ज़रूरु हूंदो पर ज़ाल खटिजंदो ज़ाल आयो माना ॻाल्हायो माना हीअं उहो ॾिजंदो उहो चवंदो जीअं तूं चवंदी आहे पोइ मूंखे लॻे थो तव्हां शादी इन करे कोन कई न मूं शादी कई 4 ॿार अच्छा बसि पोइ वरी मुंहिंजी वाइफ जेको आहे अॻियां हली वरी हुन छोड़ो दादा असां आर्टिस्ट सभु बिजी रहंदा आहियूं न वरी हुन मूंखां अलॻि थियनि ते तलाक करण ॿिए सां शादी करण थी चयो ठीकु आहे को मसइलो न आहे वरी महीनो असां तव्हांखे ॾियूं था कोरट बि थींदी सोचण लाइ तव्हां सोचो पोइ तव्हां जीअं चवंदा त महीने खां पोइ वरी जेको आहे ठीकु आहे तव्हां वरी शादी कयो तव्हांजे करे ठीकु आहे इंसान असां त आर्टिस्ट आहियूं टाइम बि नथा घटि था ॾिसी सघूं तव्हांखे तकलीफ़ मूंखे त मूंखे असांजो कमु आहे असांजो पंहिंजो मीडिया सां असांजो इश्क़ आहे आवाम सां त मोहबत थो करे हुन सां असांजो इश्क़ आहे उहा न सोचंदो हुनजे करे मूं 4 ॿार ऐं नंढड़ी न्याणी हुई हुन लिखाए वरिती नंढड़ी हुई 2 महीननि जी उहा मूंखे ॾेई हुई उहा मूं वरिती 4 ॿार मूं पालिया पाण पालिया ज़िमेवारियूं अची वियूं पोइ मुंहिंजी काठियाड़ी मेमण मङणी थिए उहा बि तक़रीबन 2 साल हादसा थींदा आया हुननि जी ॾाढी फ्रांस जी हुई अज़ीज़ाबाद जी हुई हिते हैदराबाद में रहंदा ॾाढा भला माण्हू मूंखे ॾाढो प्यारु कंदा हुनखे ख़बर त हीअ हिन जी वालदा जेका महीने वफ़ात करे हिन जी वालदा बि कान्हे का ॿार भेण भाउ हिन में कोन्हनि खे अकेलो आहे त असां में हुन काठियाड़ी मेमणनि में ज़म थी वेंदो माना असां हिनखे मथे खणींदा हू बि एॾो मोहबत कंदा जो माना अमेरिका में लंडन में हुननि जूं माना भेणूं हुन खाला हूंदियूं उहे मूंखे गिफ्टूं मोकिलींदा बाक़ाइदा शो हुनखे ख़बर आहे त असांजो दामाद जेको आहे उहो शौक़ीनु आहे पेंटुनि शर्टुनि जो आर्टिस्ट आहे हुतां परफ्यूमूं पेंटूं शर्टूं सभु हुतां ईंदियूं अज़ीज़ाबाद वेंदुमि ॾेढ था मूंसां मोहबत कंदा ॾाढा सुठा इंसान बसि लिखे जो लिख ज़ाहिर लिखियो हुजे हुनजे हिसाब सां हाणे बसि पंहिंजो इश्क़ इहो आहे त हाणे ॿार वॾा थी विया आहिनि नंढड़ी न्याणी 9th में हुई शादी कराई 15 सालनि में 15 सालनि में हुनखे भाउ कोन आहे नंढड़ी वीचारी हुआ वरी हुनखे ज़बान जी अटक आहे टंगू टंगू वेझो इलाजु करायो आहे ज़बान में अटक अथसि उहा 12 सालनि जी आहे शादी न करे कान हुनखे 4 खे बि माना शादी कयां 4 ॿार हुनजे गिले में विझां हू त खिण करे आहे पर हुन सां गज़ाब हुजे सम्झो तव्हां शादी कई ई कोन्हे का माना शादी कई आहे त में बहरहाल इहो हूंदो त ड्रामा मुंहिंजा सेपरेट थींदा मुंहिंजियूं पंहिंजियूं आर्टिस्टूं एतिरियूं हूंदियूं ख़ूबसूरत स्मार्ट जेके नाले वारियूं उहे ई मूंखे घणो पाईंदियूं चाहींदियूं त असां शादी करे मूं कोन पई इन करे तमामु फैमिली जेका ज़रूरी छोकिरी हूंदी हुन सां गॾु असां ॿई मीडिया जा हूंदासीं कि टाइम कोन ॾेई ज़िंदगी में अहिड़ियूं के तकलीफ़ूं मिलियूं जेके अञा ताईं विसरियूं न हुजनि हिन खां वधीक कहिड़ी तकलीफ़ न इन ई छॾे ॾियो न भाई ॾिस न वालदा मुंहिंजी घुराई हुई महंगल हुई ख़ुदा की महीने जो सुहा गुज़ारे वई उहा उनजी शादी थियल हुई हुते असांजे ॻोठ में लाटकाणे में हुननि जो जॾहिं मुड़ुसु गुज़ारे हुनजा 12 हुआ 2 न्याणियूं हुअसि त मुंहिंजा जेके नानाणा हुआ घुराई विया त उहा आया त असांजी छोकिरी असांजो जेको आहे हुनजो मुड़ुसु पिया गुज़ारे असां पंहिंजी खे वापसि वठी ईंदासीं मुंहिंजी वरी मुंहिंजो जेको काको वॾेरो उन्हनि अची दान ॾिनी मुंहिंजी माउ हुनखे त चाचा तव्हां हुननि खे सम्झायो मुंहिंजनि खे त ॿारनि खे हिननि खे त मूंखे माना वठी न वञनि मुंहिंजा नंढड़ा ॿार आहिनि भला हिते नथा मुड़नि माना मुंहिंजे हिते शादी करायो तव्हां त घटि में घटि पंहिंजा ॿारनि जे साम्हूं त हूंदसि पोइ हुननि फ़ैसिलो कयो मुंहिंजे काके वॾेरो हूंदो हुननि खे भई तव्हां जेका शइ खपे मूंखां वठो असां तव्हांखे ॾियूं था मुंहिंजो पंहिंजो सॻो मासा था हुननि शादी न कई आहे ऐं हुन सां शादी कराईंदुमि छोकिरी हुनजे बाप पंहिंजे बचनि खे बि ॾिसंदी ऐं हे बि जेको आहे छोकिरो बि जेको आहे हुन खां पोइ शादी थी बाबा सां महीने जो त मुंहिंजी वालदा गुज़ारी मुंहिंजी उहा भेण मूंखे ॿुधाईंदी आहे भेण त शादी थियल त असांखे घटि हाणे जॾहिं हींअर वॾो थियुमि त मूंखे हींअर अखियुनि जो इलाजु कराइण जी मूंखे
40-30 साल खां पोइ मुलाक़ात मूंखे कीअं अदा हिकिड़े ॾींहुं अम्मा ॾे वियुसि त राति जो टाइम हो त तूं अम्मा जो थञ पिए खीर पियो पी ऐं जो अम्मा मां कया त अम्मा त मरी चुकी तूं माना हुनजी माना थञ पियो पीउ अम्मा मूं वॾो हिन खां वधीक ॿियो छा टिजी ॾींदी पोइ सॼे ॻोठ मूंखे थञ पीआरियो हिकिड़ी अहिड़ी हुई वारदा जेका मां हुनजो पुटो माना मूं जेतिरो महीने जो उहो हुन चुका ऐं पाले हुनजी जेतिरा बि छोकिरा हींअर हुते रहनि था हुनखे वरी आउं वठी आयुमि वरी हुनखे पंहिंजे रोज़नि सां लॻाए माशाअल्लाह वॾो ज़बरदस्त हिन खां वधीक बि कहिड़ी वालदा गुज़ारे वई आहे माण्हू महीने जो ॿारु आहे ऐं उहो ॿारु जेको आहे मां मूं मरी विया हुन थञ पियो ज़िंदगी में वाक़ई थींदा आहिनि पर तव्हां त नंढा हुयो न तव्हांखे त माण्हू ॿुधाईंदा आहिनि भाउ मरी वञे माना उहो थञ पियो थो पीए त माना इहा बि हिकिड़ी वॾी ट्रेजेडी हाणे अदा लोग ॻाल्हाइण लाइ त काफ़ी कुझु आहे मज़ो बि लाइफ में अचे पर जेकर हाणे घणो ॻाल्हाईंदासीं त वरी 25 प्रोग्राम थी वेंदव पोइ वरी हे नाराज़ थींदा जेके ॿिया दोस्त आया हुआ नाले वारा माशाअल्लाह असां हैदराबाद में तव्हांखे अचण जे लाइ वेलकम कयूं था ऐं तव्हांखे मुबारकबाद था ॾियूं त असां हैदराबाद वारनि जे लाइ तव्हां जेको आहे वॾो क्रेडिट आया हो असांजे महिमान थी असांजे तरफ़ां वेलकम महिरबानी तव्हांजी तव्हां टाइम पहिरीं ॾिनो मतिलबु VIP पंहिंजी रेटिंग बि हले मुंहिंजे तरफ़ां लख महिरबानी तव्हांजी लख थोरा लख इंशाल्लाह मिलंदासीं लाज़मी मिलंदासीं अञा दिलि वारियूं ॻाल्हियूं थियूं कोन्हनि जो असां इंशाल्लाह वरी मिलंदासीं अच्छा नाज़रीन उम्मीद आहे तव्हांखे भाउ लौंग सां मिली इलाही ख़ुशी थी हूंदी सो अॼु जे लाइ एतिरो ई इंशाल्लाह वरी मिलंदासीं कंहिं नए चहिरे सां पंहिंजनि प्यारनि जो रखिणो आहे ख़्यालु मूंखे रखिणो आहे दुआनि में यादि अल्लाह